इस्लामाबाद में ख़बर ईंदड़ मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में क्रैकडाउन दौरान पीटीआई जा 200 खां वधीक अॻवान ऐं कारकुन गिरफ़्तार कया विया। लाहौर में पुलिस पीटीआई अॻवान महमूद अल रशीद खे गिरफ़्तार करे वरितो आहे। पीटीआई तर्जुमान तरफ़ां सीनेटर एजाज़ चौधरी बि गिरफ़्तार थियण जी दावा कई वई आहे। लाहौर में शफ़क़त महमूद जे घर ते बि छापो हयो वियो। पीटीआई अॻवान हथ न आयो। लाहौर पुलिस तरफ़ां पीटीआई अॻवान बजाश ऐं ज़ुबैर न्याज़ी जे घर मां वॾे तइदाद में हथियार हथ करण जी दावा कई वई है। का भी गिरफ्तारी अमल में न आई। बिन्ही अॻवाननि खिलाफ केस दाख़िल। इन सिलसिले में इस्लामाबाद पुलिस जो चवणु आहे त बनी गाला में मौजूद पीटीआई कारकुननि बि पाण सां गॾु हथियार रखिया आहिनि। मुल्क खे तबाही ॾांहुं धिकण जी कोशिश कई पई वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।